जुलाई 2015 खां जून 2016 ताईं पूज्य माता साहिब बैंसर देवीअ जो 25 वर्सी महोत्सव साल मनायो वियो। हिन साल में हिंद सिंध जे 25 शहरनि में बाबा साईं जा सत्संग दौरा रिथिया विया, जंहिं जे दौरान पनो वकील सिंध में सूफ़ी संत मिलन समागम बि थियो। उन खां पोइ घोटकी, कंदकोट, कराची, सखर ऐं भारत जे 20 शहरनि में बाबा साईं जा सत्संग थिया। राम है स्वनाम धन्य। हिन विच में बाबा साईं जी जीवन संगिनी गुरु माता दयाली देवीअ 11 जनवरी जे ॾींहुं हिन लोक जो सफ़र पूरो कयो। हिन साल महोत्सव खां पहिरियां ई दतिया में पूज्य माता साहिब आस्थान जो नवीनीकरण भी प्यारे दादा राजकुमार आनंदानी पारां तन मन सां पूरो कयो वियो। पूज्य माता साहिब जे वर्सी महोत्सव खे 19 जून खां 21 जून ताईं शिव शांति आश्रम में पूरो कयो वियो। तंहिं महिल सत्संग हाल जे नवीनीकरण जो उद्घाटन महामहिम राज्यपाल राम नाईक पारां संपन्न थियो। राज्यपाल साहब वर्सी महोत्सव सां गॾु अभ्युदय योग केंद्र जी 6हीं सालगिरह जे समारोह में भी शामिल रहिया। बाबा साईं जी हीअ सिधी सच्ची ॻाल्हि संगत जे दिल में घिरी वेंदी आहे। पर संतन जी फिलासफी ॾिसो, ज्ञानी अज्ञानी मां बि गुण खणी ईंदो, ज्ञानी अज्ञानी मां बि गुण और अज्ञानी गुणी जनन मां बि अवगुण खणी वेंदो। तारीख़ 12 फरवरी 2019 जे ॾींहुं नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज पारां अध्यक्ष श्री रवि टेकचंदानीअ जी कोशिश सां डॉक्टर राम मनोहर लोहिया अवध विश्वविद्यालय में संत कंवरराम विभाग यानी चेयर जी स्थापना थी वई, जंहिंमें सिंधी भाषा, ॿोली ऐं संस्कृतीअ जे वाधारे लाइ केंद्र सरकार 1 करोड़ रुपया ॾिना आहिनि। सन 2019 में सखी बाबा जे 59 साला वर्सी महोत्सव जे दौरान बाबा साईं ऐं संत कंवरराम मिशन जी कोशिश सां अवध चौराहे खां वठी आलमबाग कंवरराम चौराहे ताईं रोड जो नालो संत कंवरराम मार्ग रखियो वियो। साल 2020 ऐं 21 कोरोना महामारीअ जे करे नाश थी विया, सॼो जग बीहजी वियो, पर प्रभु कृपा सां बाबा साईं जा शेवा वारा कम कॾहिं बि न बीठा। संगत जी वॾी तादाद ते पाबंदी हुई, इन करे इन विच में वॾा महोत्सव टरी विया, पर बाबा साईं जा नितनेम सत्संग हलंदा रहिया। 5 साल पहिरियों अमृत वेले में शुरू कयल मंगला आरती हाणे पहिरियों खां बि वधीक वॾे रूप में शुरू आहे। बाबा साईं पारां सुबुह 9 वॻे खां आसादीवार साहिब, शाम 7 वॻे खां रहराज साहिब, साओ सूमर पूज्य चौडस साहिब जा सत्संग लगातार हली रहिया आहिनि। इहा त सादी ॻाल्हि आहे त कंहिं बि संस्था पारां जॾहिं नवां कम रिथिया वेंदा आहिनि तॾहिं पहिरियों खां रिथियल कम पोइते रहिजी वेंदा आहिनि, पर इहो बाबा साईं जो ई कमाल आहे त अॼु ताईं रिथियल हर योजना ते अमल पहिरियों खां बि बहितर थो थींदो वञे। बाबा साईं हिननि सभिनि ॻाल्हियुनि खे सहज कर्म मञींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि, हिन संसार रूपी सिनेमा हाल में, संसार रूपी सिनेमा हाल में वक्त रूपी पर्दे ते वक्त रूपी जेका सीन अचणी आहे उहा ईंदी। इहो संसार जो नाटक आहे, हिकिड़ो परमात्मा हलाए थो, न हुन में कंहिंजो पीउ आहे न कोई माउ आहे, हे सभु चवण जी ॻाल्हि आहे। श्री राम। देश काल क्रिया इन लफ़्ज़ खे यादि रखो, जंहिंखे सिंधी में चइबो आहे वक़्तु जाए सबबु। जंहिं जॻह ते जंहिं वक़्त सां जंहिं सबब सां जेकी कमु थियणो आहे उहो थी रहंदो। श्री राम।